रे सालार खान, मुझी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। चवंदा आहिनि न फिफड़ न गोश्त, पुलिस न दोस्त। अॼु मां तुंहिंजी दावत खाइण कोन आयो आहियां, बल्कि तोखे आगाह करण आयो आहियां। सूबेदार ॻाल्हाए छा थो? मां को आम माण्हू न आहियां। वज़ीरनि मशीरनि सां मुंहिंजा वास्ता आहिनि। काश कामोरनि सां बि वास्ता रखी हा। सालार खान, मां मजबूर आहियां। मूंखे मथां खां हुकुम मिलियो आहे त तुंहिंजे मथां 3 एफआईआर दाख़िल कयां, ऐं जॾहिं इहे 3 एफआईआर तुंहिंजे मथां दाख़िल थी वियूं न, पोइ त तुंहिंजी सॼी उमिरि जेल में गुज़रदी। केरु मुंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराईंदो? हा, मां हुनजो नसुल तबाह करे छॾींदुसि। सालार खान, शेर जे मथां सवा शेर बि आहे, शेर जे मथां बब्बर शेर बि आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पंहिंजो बंदोबस्तु करे छॾ, न त मां मजबूर हूंदुसि। मुंहिंजे ख़िलाफ़ रुगो तूं एफआईआर न कट। जेकॾहिं तोखे केरु लख रुपया थो ॾिए, मां तोखे 2 लख ॾींदुसि, पर एफआईआर मुंहिंजे ख़िलाफ़ न कट। सालार खान, जेकॾहिं मां एफआईआर दर्ज न कई न, पोइ त मुंहिंजी नौकरी बि हली वेंदी। सूबेदार, नौकरीअ खे लत हणी छॾ, पैसा ॻाल्हाए। मां 8 जरे बि ज़मीन खपाए बि तोखे पैसा ॾींदुमि। 3 ॾींहंनि जी मोहलत मिली आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पैसनि जो बंदोबस्तु कर, न त सिर साहब ॾियो ख़बर त हाशिम खान जो कमु थींदो या न? हाशिम खान, सेठ जो कमु आहे नफ़ो कमाइणु, पोइ तव्हां वटां मिले या सालार खान वटां, इन सां मुंहिंजो को बि मतिलबु न आहे। तव्हां छा था सम्झो? सालार खान ज़मीन विकिणंदो या पैसनि जो बंदोबस्तु करे वेंदो? मूंखे त लॻे थो त हिन साल सालार ज़मीन विकिणंदो, छो त हिन साल उनजो फ़सुलु बि सुठो न आहे थियो। सेठ, जेकॾहिं सालार खान ज़मीन नथो विकिणे त पोइ तव्हां वारा पैसा त ॿुॾी वेंदा। ऐं जेकॾहिं ईअं ई थियो पोइ त मां बर्बादु थी वेंदुसि। पर सेठ, मां तोखे बर्बादु थियणु न ॾींदुसि। पैसा मुंहिंजा हूंदा ऐं सौदो तूं कंदे, छाकाणि त मूंखे सालार जे पेरनि हेठां ज़मीन कढणी आहे, जीअं हू बेघर थिए ऐं रोड ते अचे। इहो ई मुंहिंजो प्लान हूंदो। जेकॾहिं सालार खान ज़मीन ॾिए थो ऐं तव्हां ख़रीद कयो था, त इन सां मुंहिंजो को बि मतिलबु न आहे। मूंखे सिर्फ़ु पंहिंजा पैसा खपनि। त पोइ तव्हां सालार खान खां बार बार पैसनि जी घुर कयो, जीअं हू परेशान थी पोणी ज़मीन विकिरो करे। ठीकु आहे हाशिम खान, हींअर आउं हलां थो, सुभाणे कमदार खे मोकिले अव्हां कलर खणाए वञिजो। ठीकु आहे सेठ, महिरबानी। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।